ए सेक्शन थाने जी हद मुनी बाजार में मुबैना तौर ते ॾेर मंज़ूर बुघे ऐं ॿियनि जवाबदारनि औरत इरफाना बुघियो जे घर ते कब्ज़ो करे संदसि मासूम पुट खे ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त ए सेक्शन पुलिस औरत जो केस वठण खां इनकार करे छॾियो आहे। इन सिलसिले में औरत इरफाना बुघियो पंहिंजे मासूम नींगरनि सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन करे आई आहियां मुंहिंजो घर आहे जिते हींअर कब्ज़ो थियो पियो। मंज़ूर बुघियो, अज़ीम बुघियो, मंसूर बुघियो, नवाज़ बुघियो, उहे हिते माण्हू विहारे वेठा आहिनि, पाण अंदरि वेठा आहिनि। मां एसपी साहिब ॾे DIG साहिब मां हर थाणे ते वई आहियां। DC साहिब केरु मुंहिंजी नथो ॿुधे, हू चवनि था असांखां मथां मना थियल आहे। मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे, मां हुनखे नवाबशाह शहर में नथी आणे सघां, मां हुनखे पंहिंजे घर में गॾु नथी रहे सघां। पुलिस का मदद नथी करे। जॾहिं पुलिस ॾे वञा थी उहे इहो ई था चवनि असांखे मथां मना थियल। मां जस्टिस साहिब खां अपील थी कयां, मां थी फरियाद करे बहुमती अर्ज़ थी कयां त असांजी मदद कर यार। साल थिया मां धिक खाईंदी वठां दर दर जा, केरु मुंहिंजी नथो ॿुधे। हिते हिन लाइ आहियूं त असांजे घर ते कब्ज़ो थियल आहे। मुंहिंजे भाउ खे मुंहिंजे चाचे ज़ख़्मी कयो, उहो हॉस्पिटल में आहे ऐं अञा ताईं उहे कब्ज़ो करे वेठा आहिनि। असांजे मुंहिंजे चाचे आहिनि ऐं अज़ीम बुघियो, नवाज़ बुघियो, जेके बि कई वेठा आहिनि कब्ज़ो कयो उन्हनि सभिनीनि पुलिस मुंहिंजी ॿुधण लाइ तयारु न आहिनि। अपील कई आहे बस वारनि खे त असांजी बार कई वञे। कैमरामैन रफ़ाकत राय सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।